नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरनि सिलसिलो जारी है। इन वक़्तां खे झोल मां ख़बर ॾींदा हलूं। झोल शहर में एहसास कफ़ालत सेंटर ते मुस्तहक़ औरतुनि जी रक़म मां वॾे पैमाने ते कटौती। मुस्तहक़ औरतुनि जो कटौती ख़िलाफ़ एहतिजाज। उन मौक़े ते मुस्तहक़ औरतुनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त ओमनी मालिकनि ऐं एजेंटनि असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। रिश्वत न ॾियण जे एवज़ डिवाइस न हलण जो बहानो ॾियण रक़म हड़प कई पई वञे। रिश्वत न ॾियण जे करे सॼो ॾींहुं असांखे कतारुनि में बीहारे तज़लील कई वञे थी। हिननि चयो त पाणी वग़ैरह जी बि सहूलियत न आहे। जेका भी मुस्तहक़ औरत ओमनी मालिक या एजेंटन के 2 खां 3 हज़ार रुपया रिश्वत ॾींदी त इन खे फौरन वज़ीफ़े जी रक़म ॾिनी वञे थी। हिननि ओमनी जे आला अमलदारनि ऐं वस वारनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त झोल शहर में हलंदड़ एहसास कफ़ालत प्रोग्राम जी कटौती ते कंट्रोल करे असां सां इंसाफ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।